कंडियारे सिंधी मीडिया जे सर ते एकता ॾियारी जी तैयारियूं तेज़ थी वियूं आहिनि। इन सिलसिले में शहर जे मुख़्तलिफ़ निजी तोड़ी सरकारी स्कूलनि कॉलेजनि में सक़ाफ़ती प्रोग्रामनि रचाइण जो सिलसिलो पिणु तेज़ी सां जारी आहे। इन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं ग़ुलाम रब्बानी आगरो गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो में हिकु पुरवकार तक़रीब थी गुज़री, जंहिंमें प्रोफेसर, लेक्चरारनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते कॉलेजी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ टैबलोस पेश करे वेठलनि खे वाह कराए छॾी। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे कॉलेज जी प्रिंसिपल अब्दुल सत्तार अबड़ो, प्रोफेसर अली रज़ा काज़ी, प्रोफेसर मतीउल्ला ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजी तहज़ीब 1 साल पुराणी आहे। असां सिंधी मीडिया जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन साल में हिकु ॾींहुं अहिड़ो पिणु मुक़ररु कयो आहे जंहिं ते पंहिंजी सिंधी सक़ाफ़त जी यादि ताज़ी थी पवे थी। असांजी तहज़ीब क़दीमी आहे। इन मौक़े ते प्रोफेसर शेर मोहम्मद लाखो, साहिब घांगरो, मसूद अहमद मंगरियो ऐं शागिर्दनि में मोहम्मद फैसल, ज़मीर हुसैन, सहतो ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।